नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ छर जे रवासी हादी बख़्श धारे जो प्रेस ऑफिस दारावाण पहुची करे साफ़िन आॾो दाईंदे चयो त कुछ वक़्त अॻु मुंहिंजी नंढी घरवारी पुटनि समेत गॾिजी मूंखे ज़हर ॾिनो हो। अल्लाह पाक जे तरफ़ां ज़िंदगी लिखियल हुई। डॉक्टरनि जी महिरबानी सां आउं मौजज़ाने तौर ते बची वियसि। बाद में मुंहिंजी घरवारी तलाक ॾेई छॾियो आहे, जंहिंसां मुंहिंजो को बि तालुक न आहे। पर मुंहिंजा पुट पंहिंजी माउ खे मुंहिंजे घर में वापसि आणे मुंहिंजे घर में ॿीहर आणे रहिया आहिनि, जेका सरासरी मूंसां ज़्यादती आहे। मूं मथां कूड़ा केस दाख़िल करे मूंखे हरासा करे रहिया आहिनि। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त मुंहिंजी नंढी घरवारी ऐं मुंहिंजे वहशी सफ़त पुटनि जंहिंखे मूंखां जान में ख़तरो आहे, मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।